अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां फ़ाद अली पिता भी अज तव्हांखे हिकिड़ो जेको दोस्त असांजो आहे अखियुनि खां नाबीना आहे, अचो त हुन सां पाण हाल अहवाल बि कयूं था ऐं हुनजे आवाज़ में तव्हांखे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ॿुधाईंदासीं त हुनजो केतिरो जेको आहे ख़ूबसूरत आवाज़ आहे। जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त असांजी हिन वीडियो खे जेको आहे ज़्यादा खां ज़्यादा शेयर कयो ऐं असांजे चैनल हाणे ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे भला? असांजो नालो मोहम्मद इशफाक अली मंगनार, पाण किथे वेठल आहियो? खानपुर मार छतन ॻोठ आहे असांजो। अच्छा, हाँ न तव्हांजे आवाज़ में हेॾो तमामु हिकिड़ो ईअं सम्झो त को दर्द समायल आहे। छा नंढे इलाइक़े तव्हां ॻायो था या सिर्फ़ु इहे जेकॾहिं गदा कयो था उन टाइम ॻायो था? साईं असां नंढे लाइ ॻायूं था। अच्छा, तव्हां पहिरियों जेको आहे नाबीन हुयो या कंहिं बीमारी सबबु तव्हां नाबीन? न साईं शुरूआत में शुरूआत खां ई तव्हां नाबीन आहियो। हाँ असां जेके हीअ तव्हांजो जेको आवाज़ ॿुधी रहिया आहियो उनखे तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? साईं असां उन्हनि खे इहो पैगाम ॾींदासीं, असांजा जेका आवाज़ ॿुधनि था असांजो वीडियो मशहूरु करनि, फेसबुक ॾिसनि, जेको असांखे ॿुधे थो इहो इंशाअल्लाह ताला ज़िंदाबाद। हर वक्त बार बार गाया मां तुझो शान नबी सुबहान अल्लाह। हर वक्त बार बार गाया मां तुझो शान नबी सुबहान अल्लाह। मुझो महबूब मदीने वारो सुनो पाक मोहम्मद प्यारो आ। मुझो महबूब मदीने वारो सुनो पाक मोहम्मद प्यारो आ। हर वक्त बार बार गाया मां तुझो शान नबी सुबहान अल्लाह। हर वक्त बार बार गाया मां तुझो शान नबी सुबहान अल्लाह। हर वक्त बार बार गाया मां तुझो शान नबी सुबहान अल्लाह। कयो दुआ दिल सां वञी ॾिसां रोज़े अतहर मां चुमा दरबार हज़रत मौला अली जो। कयो दुआ दिल सां वञी ॾिसां रोज़े अतहर मां चुमा दरबार हज़रत मौला अली जो। हर वक्त बार बार गाया मां तुझो शान नबी सुबहान अल्लाह। हर वक्त बार बार गाया मां तुझो शान नबी सुबहान अल्लाह। वो पढ़ा नूर मोहम्मद सल्लल्लाह कया ला इलाहा इल्लल्लाह। पढ़ा नूर मोहम्मद सल्लल्लाह कया ला इलाहा इल्लल्लाह। हर वक्त बार बार गाया मां तुझो शान नबी सुबहान अल्लाह। हर वक्त बार बार गाया मां तुझो शान नबी सुबहान